ह्यूमन राइट्स फैज़गंज वेझो पकाचांग जे हायर सेकेंडरी स्कूल में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पारां तालीमी सेमिनार कोठायो वियो जंहिंमें ग़रीब शागिर्दनि खे यूनिफॉर्म सां एवॉर्ड पिणु ॾिना विया। वधिक तफ़सील भासिन चांद जी हिन रिपोर्ट में। पक्काचंग जे हायर सेकेंडरी स्कूल में तालीमी सेमिनार करायो वियो। तालीमी सेमिनार में गरीब शागिर्दनि खे यूनिफॉर्म सां गॾु एवॉर्ड ॾिना विया। महबूब चांग टीओ हायर सेकेंडरी फैज़गंज ऐं ॿियनि धरती टीवी न्यूज़ खे ॿुधायो त सेमिनार करण जो मक़सदु सिर्फ़ तालीम जी आगाही ॾियणु आहे। हकीकत में इहो क्वेश्चन मार्क असां सभिनी ऑफिसर्स लाइ आहे। मां तालुके एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी फैज़गंज जे हिसे सां मां इहा ॻाल्हि पंहिंजी कोताही तस्लीम थो कयां। इहा शइ असांखे कराइणु खपे हा, पर इहा ही एजुकेशन जो प्रोग्राम साईं महबूब चांग कराए ईअं सम्झो त सभिनी हिन फैज़गंज जे अवाम ते ही इहसान कयो आहे ऐं असांजी तालीम फैज़गंज जी तमामु बिल्कुलु पुठिते पियल आहे ऐं असांखे हिन प्रोग्रामनि जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। सतो सेमिनार आहे असांजे फैज़गंज में ऐं हिन सां वरी तालीमी आगाही पैदा थींदी आहे ॿारनि में। ही हिकु बहितरीनु प्रोग्राम आहे। हिन सां वालिदेन ऐं ॿारनि में इहो शऊर ईंदो त तालीम जी अहमियत छा आहे ऐं असां पंहिंजे तालुके में पंहिंजनि स्कूलनि खे बहितर करे रहिया आहियूं। बींग तालुका एजुकेशन ऑफिसर काफ़ी सारियूं शयूं नयूं अचनि पियूं। शागिर्दनि में एॾो टैलेंट आहे तालीम जो मां सम्झां थो ॿियनि तालुकनि में कोन्हे। टीम सां गॾु बासित चांग, धरती टीवी न्यूज़।